लगातार 27 सालनि खां सिंधी रंगमंच जी सूंह खे सदाबहार बणाइण वारी सिंधी यूथ ग्रुप सिंधी नाटक प्रेमियुनि जे लाइ खणी आई आहे हिकु अनोखी सौगात। 1-2 बाबा गुडियाणे ॾे दानी जुदा न कर, 1-2 रिटर्न्स। ये सभई कामयाब सिंधी फिल्मूं ठाहींदड़ VTV जे बैनर हेठ पेश थी रहियो आहे पब्लिक डिमांड ते हिकु फुल लेंथ सिंधी कॉमेडी ड्रामा माटेली ज़ाल। तुम कहाँ ये रिहर्सल आहे। रिहर्सल तव्हांखे एॾी सुठी लॻी। जेकॾहिं तव्हां असलूको सिंधी नाटक ॾिसण था चाहियो, तव्हांखे अचणो पवंदो सिंधु यूथ सर्किल में ठीक शाम जो 6 बजे। भाई सौतन त तव्हां हिंदीअ में ॿुधो हूंदो, त हिंदीअ में सौतन खे ई त सिंधीअ में माटेली ज़ाल चइबो आहे। तव्हां बि अकेला न अचिजो, जोड़े में अचिजो। ॾिसो त सही माटेली ज़ाल चए छा थी, कहिड़ा रंग थी खिलाए। अचो ऐं ॾिसो 26 जनवरी शाम जो 7 बजे VTV जे पारां सिंधु यूथ सर्किल ते नाटक माटेली ज़ाल। उल्हासनगर में रंगमंच जे इतिहास में पहिरियों दफ़ो नई तकनीक यानी न्यू टेक्नोलॉजी रिकॉर्डेड डायलॉग ड्रामा। अचो 26 जनवरी शाम जो 7 बजे सिंधु यूथ सर्किल जे सहकार सां VTV जी पेशकश नाटक माटेली ज़ाल। हिन नाटक जे एंट्री पासिस लाइ तव्हां संपर्क करे सघो था सिंधु यूथ सर्किल ते, या वरी फोन करियो 9822448808। यादि रखंदा सिंधी मज़ाकी नाटक 26 जनवरी शाम जो 7 बजे माटेली ज़ाल।